टेई परचा पाण में तंद कटारो कंध तह जिहोई नाह के जोतो चारण कयो पंध ए शुकर अलहमद जो मथो घुरियोई मंगणा। भलारे बिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 24 नवंबर 2021 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम की शुरुआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जे कुंड कुड़छ में जिते बि हुजो पंहिंजी धरती ऐं वतन वासियुनि लाइ जाखोड़ींदा रहो। दुनिया जो दस्तूर तोड़जो ईअं आहे, जेके बि शयूं गुम थींदियूं आहिनि कॾहिं न कॾहिं मिली वेंदियूं आहिनि, पर पंहिंजे हिन वतन में अलाए छो ईअं आहे जो माण्हुनि खे जबरी तौरु खंबे गुम कयो वञे थो, या वरी के हाई प्रोफाइल केस बणिजी वेंदा आहिनि जिन जो पतो पइजी नाहे सघंदो। खंबे गुम कयल माण्हू बि जॾहिं आज़ादु थी मोटंदा आहिनि तॾहिं उन्हनि जी हालत बि अहिड़ी हूंदी आहे ॼण त हू अधु माण्हू थी मोटंदा आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी बि हुजे थी त जेके बि माण्हू खंबे गुम कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे, उन सां गॾोगॾु जिन माण्हुनि खे अगवा कयो वियो आहे उन्हनि जी बाज़ियाबी लाइ फौरी तौरु क़दम खयां वञनि। सखर जे इलाइक़े संगरार मां 9 मुहर्रम ते अगवा थी वियल प्रिया कुमारी जे मामले जो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख नोटिस वठंदे IG सिंध मुश्ताक महर खे अरबा ते अदालत तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस निगरी प्रिया जे अगवा बाबति पुछाणे ऐं निगरी जी फौरी वापसी लाइ पुछाणो कंदो। ॿिए तरफ़ प्रिया जी बाज़ियाबी लाइ DIG मज़हर नवाज़ शेख जी अॻुवाणी में 3 SSPs ते मुश्तमिल टीम बि निगरी खे बाज़ियाब कराइण तोड़े पतो लॻाइण में नाकाम थियण बाद काल्ह SSP कश्मीर अमजद शेख, SSP शिकारपुर तनवीर तुनियो ऐं SSP सखर संगरार पहुची मासूम निगरी प्रिया जे वारसनि सां मुलाक़ात करे तफ़सील वठण सां गॾु निगरी जल्द बाज़ियाब कराइण जो यकीन ॾियारियो। होॾां मालूम थियो आहे त 9 मुहर्रम ते संगरार में सबील हलाइण दौरान निगरी गुम थी वई हुई, जंहिंजी बाज़ियाबी लाइ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा थिया हुआ, पर सखर पुलिस 4 महीना गुज़रण बावजूदि मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराए न सघी आहे। पखियुनि लाइ आवाज़ उथारींदे अरब शिकारनि जी वीडियो वायरल करण तां क़त्ल थी वियल नाज़म जोखियो क़त्ल केस लाइ नई जोड़ियल 2 रुकनी जांच टीम एडिशनल IG तनवीर आलम ओढो, DSP ग़ुलाम अली जमानी ऐं इंस्पेक्टर सिराज अहमद लाशारी जी अॻुवाणी में क़त्ल केस जी जांच शुरू करे छॾी आहे। जांच टीम पहिरें मरहले में नाज़म जोखीअ जे ॻोठ आचार सालार वेझो उन हंध जो मुआइनो कयो जिते नाज़म जोखियो वीडियो रिकॉर्ड कई हुई। जांच टीम मक़तूल जे घर पहुची संसद ज़ाल शीरीन जोखियो, फरियादी अफ़ज़ल जोखियो, सौट अली शान जोखियो ऐं केस जे शाहिद वकील मज़हर जुणेजो खां बयान वरिता। जंहिंखां पोइ जांच टीम मेमण ॻोठ लॻ जाम ॻोठ पहुची नाज़म जोखियो मथां तशदुद वारे हंध समेत मुख़्तलिफ़ हंधनि जो मुआइनो करे ज़रूरी मालूमात हासिल कई। उन मौक़े ते जांच टीम साफ़िन खे पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे चयो त शहीद नाज़म जे घर भातियुनि सूधो वाक़े जे शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया आहिनि। शहीद नाज़म परॾेही शिकारियुनि ख़िलाफ़ जंहिं जाइ तां वीडियो रिकॉर्ड कई उन जाइ जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। असांजी कोशिशि हूंदी त कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थिए ऐं शफ़ाफ़ जांच रिपोर्ट जोड़े सघूं। सॻियों में पसंदि जी शादी कंदड़ जोड़े जा वॾेरा वेरी बणिजी विया आहिनि। सॻियुनि जे ॻोठ मोहम्मद सलेमान कलोड़े जे रहवासी जोड़े सीशनकोट ख़ैरपुर में पसंदि जी शादी कई। इन सिलसिले में मुमताज़ ख़ातून ऐं मोहम्मद लाइक़ कलोड़ो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॿई पंहिंजे वालिदैन जी रज़ामंदी सां पाण में शादी करणु चाहे पिए, पर वॾेरा असांखे शादी करणु न पिया ॾियनि, जंहिंखां पोइ असां पंहिंजी ख़ुशी सां अदालत में शादी कई। हाणे असांजे ॻोठ जा वॾेरा
नाले मिठो, अब्दुल कादर, मोहम्मद हसन कलोड़ो, कमदार आवेस, मोहम्मद दाऊद ऐं सलेमान कलोड़ो जान जा वेरी बणिजी विया आहिनि। वॾेरा असांखे माराइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त असांखे जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बशीर ख़ासखेली, मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादर रांटो, एडवोकेट वसंत थरी ऐं एडवोकेट अब्दुल्लाह बप्पड़ पंहिंजे बयान में चयो आहे त 1.5 सदी खां वठी पंजाब जे हुक्मरान सिंध जे पाणी ते धाड़नि जो सिलसिलो जारी रखियो आहे। पंजाब में जलालपुर कैनाल ऐं ग्रेटर थर कैनाल 2 जी तमीर सिंध जे अवाम जे फटण ते लूणु ॿुरकण बराबरि आहे। वफ़ाक़ 75 सालनि खां सिंध खे पंहिंजे फतह कयल कॉलोनी वांगुरु हलाए रहियो आहे। सिंध जे पाणीअ, नाणे, तेल, कोयले, गैस ऐं हक़ हुक्मरानी ते कब्ज़ो आहे। सिंध में पाणी जी हथरादू खोट पैदा करे लखें एकड़ ज़मीन खे बंजर बणायो वियो आहे। डेल्टा में पाणी न छॾण सबबि लखें एकड़ ज़मीन समुंड पाए वियो आहे, जेको सिलसिलो तेज़ी सां हलंदड़ आहे। अॻवान चयो त जलालपुर ऐं ग्रेटर थल कैनाल 2 जहिड़नि मुल्क दुश्मन मनसूबनि खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में शामिलु करियूं था एडिटोरियल, जेको लिखियो आहे सिंध एक्सप्रेस अख़बार, जंहिंजो उनवान आहे अवाम महांगाई जे सुनामी लाइ तयारु रहे। अवाम खे महांगाई जे ॿिनि पुड़नि में पीहण खां पोइ हीअ हुकूमत इहो सम्झे थी त अवाम ते महांगाई जो जेतिरो बार वधायो वेंदो उहो बर्दाश्त करे वेंदो, ऐं हुकूमत जेके बि नवां टैक्स IMF जे चवण ते अवाम मथां मढ़ींदी रहंदी, अवाम माठ मीठ में अदा कंदो रहंदो। महांगाई जा सभु रिकॉर्ड टोड़ींदड़ PTI हुकूमत न रुॻो अवाम जो जीअण हराम करे छॾियो आहे, पर उन अवाम लाइ साह खणण बि ॾुखियो बणाए छॾियो आहे। पेट्रोल, गैस, बिजली ऐं खाधे पीते जे शयुनि जा ॻाटे टोड़ अघ वधाए हाणोकी हुकूमत हर महीने महांगाई मथां महांगाई वधाए रही आहे। जॾहिं त माज़ी में इमरान ख़ान पाण चवंदो हो त आऊं आपघात कंदुसि पर IMF वटि न वेंदुसि, पर अॼोकी हुकूमत न रुॻो IMF जी ग़ुलाम बणिजी चुकी आहे, पर सभई मुआशी मामरा PTI IMF हवाले करे छॾिया आहिनि। IMF सां थियल नए मुआहदे खां पोइ अवाम हिकु भेरो वरी नए महांगाई लाइ तयारु रहे। पाकिस्तान ऐं IMF में तोसी थियल सहूलियत फंड तहत पॉलिसियुनि ऐं सुधारनि जी 6 जाइज़े ते हवाले सां स्टाफ सतह ते मुआहदे ते इतफ़ाक़ थी वियो आहे। IMF बोर्ड तरफ़ां $1 अरब जी ईंदड़ क़िस्त जी मंज़ूरी खां पहिरीं स्टेट बैंक जी ख़ुदमुख़्तियारी, पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी में वाध, 350 अरब रुपयनि जा नवां टैक्स लागू करण समेत 5 अहम शर्त पूरा करणा पवंदा। हुकूमती इदारनि में करप्शन जो ख़ात्मो करणो पवंदो। हुकूमती इदारनि जी सलाहियत गवर्नेंस में बहितरी ऐं शफ़ाफ़ियत जी ज़रूरत आहे। टैक्स बेस वधीक वधाइण ऐं टैक्स छूट ख़तमु करण जी तजवीज़ बि ॾिनी वई आहे। जॾहिं त पाकिस्तान खे एंटी मनी लॉन्ड्रिंग ऐं काउंटर टेररिज़म फिनांसिंग एक्शन प्लान ते मुकमिल अमल दरामद करणो पवंदो। तरक़ियाती बजट बि 200 अरब रुपया घटाइणी पवंदी ऐं ग्रांट्स में 50 अरब रुपयनि जो कट लॻंदो। उनखां पोइ पाकिस्तान खे वधीक 1 अरब 5 करोड़ 90 लख डॉलरनि जी मुआवनत मिलण सां गॾोगॾु घण तरफ़ी ऐं ॿतरफ़ी भाइवारनि खां मुख़्तलिफ़ मनसूबनि लाइ फंड फ़राहम करण जो रस्तो हमवार थी वियो आहे। IMF पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तानी इख़्तियारियुनि ऐं IMF जी तोसीह सहूलियत फंड तहत पॉलिसियुनि ऐं सुधारनि जी 6 जाइज़े जे हवाले सां स्टाफ सतह ते इतफ़ाक़ थी वियो आहे। ख़ासि तौर ते मालियाती ऐं इदारती सुधारनि ते अमल दरामद जे सिलसिले में खयल क़दमनि खां पोइ IMF जो इंतिज़ामी बोर्ड मुआहदे जी तोसीह कंदो। जाइज़े जी तकमील जी सूरत में पाकिस्तान खे वधीक 1 अरब 5 करोड़ 90 लख डॉलर जी मुआवनत मिलंदी। उनखां सवाइ पाकिस्तान खे ॿतरफ़ी फंड्स ऐं घण रुखी भाइवारनि खां वधीक फंड जी फ़राहमी जी राह पिणु हमवार थींदी। IMF तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त मुश्किल ॻाल्हियुनि वारे माहौल बावजूदि तोसी थियल सहूलियत फंड जी सहकारी प्रोग्राम ते अमल दरामद में अॻिभराई थी रही आहे। जून जे आख़िर ताईं बुनियादी ख़सारो छॾे समूरनि मयारनि खे वसीअ हदफ़ सां पूरो कयो वियो। नेशनल सोशल इकनॉमिक रजिस्ट्री
अपडेट खे हतमी शक्ल ॾियणु, नेपरा एक्ट में तरमीम जी पार्लियामेंट में मंज़ूरी, समूरनि इल्तवा में पियल टिमाही टेरिफ एडजस्टमेंट जो नोटिफिकेशन ऐं IPPs खे पहिरीं अदायगी शामिल आहे। नए मुआहिदे खां पोइ मुल्क में महांगाई जी नई सुनामी अचण वारी आहे। मुल्क में हिन वक़्त बि आम माण्हू जी आमदनी बिनह घटि आहे। उन खां सवाइ अवाम आॻे महांगाई जे बार हेठि दबियल आहे। अहिड़ी सूरत हाल में 300 अरब रुपयनि जा नवां टैक्स मढ़िया वेंदा ऐं तरक़ियाती बजट जा 200 अरब घटाया वेंदा त मुल्क जो गाॾो कीअं हलंदो। उहा PTI हुकूमत जी नाअहली आहे जो उहा मुल्की मईशत खे हर ॾींहुं तबाह कंदी पई वञे ऐं अवाम जे जीअण जा गस सोढ़ा करे रही आहे। ही एडिटोरियल असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं सिंध एक्सप्रेस अख़बार मां, जंहिंजो उनवान हो अवाम महांगाई जे सुनामी लाइ तयारु रहे। अवीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां, ऐं कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हां ॼाणो था त असीं सुजाॻी जो सफ़र मुश्किलातनि बावजूदि जारी रखियो पिया अचूं। असांजी कोशिशि रही आहे त अव्हां जी ख़िदमत में मयारी प्रोग्राम पेश करियूं, जिन मां अव्हांखे न सिर्फ़ु मालूमात मिली सघे पर तारीख़ जा उहे वर्क बि अव्हां ताईं पहुची सघनि, जिन मां सिखण ऐं पिराइण लाइ घणो कुझु मिलंदो आहे। असीं कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में अव्हां जी ख़िदमत में उहे तारीख़ी किताब पेश करियूं जेके वॾी अहमियत रखनि था। उन सां गॾोगॾु हालात हाज़िरा ते नज़र बि रखंदा आहियूं ऐं अव्हांखे ख़बरनि जे जहान खां बि आगाह कंदा आहियूं। अव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं थो लॻे, इन लाइ राय ज़रूरु ॾियो त जीअं असीं अव्हां जी राय जी रोशनी में प्रोग्राम खे वधीक बहितर खां बहितर बणाए सघूं। असांजो WhatsApp नंबर आहे 0312324503। जेकॾहिं अवीं असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर YouTube ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु YouTube खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सुजाॻी जे हिन सफ़र में अवीं बि असां सां हमसफ़र बणिजी सघो था। अवीं पंहिंजो लिखणियूं पंहिंजा राया असां सां वंडे सघो था। असांखे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो त जीअं सुजाॻी जो ही सफ़र अञा बि वधीक सघारो बणिजी सघे। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में शामिल करियूं था तारीख़ जो हिकु वर्क। सिंध जे मज़ामती जदोजहद जे हिकु अॾोल सिपाही ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानीकार इमदाद ओढो जे किताब जल मशल जल मां चूंड टुकड़ो। साईं इमदाद अली ओढो पंहिंजे किताब जल मशल जल में लिखे थो, पाकिस्तान जे टुटण खां पोइ ओलह पाकिस्तान में अक्सरियत जे बुनियाद ते PP इक़्तिदार जूं वाॻूं संभालियूं। सिंध ऐं पंजाब में बि PP हुकूमत ठाही। ॿियनि सूबनि पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान में नेशनल अवामी पार्टी ऐं जमयत उलमा इस्लाम गॾियल हुकूमत ठाही, जिन वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण लाइ अवामी लीग सां सहकार जो ऐलान कयो हो। मशरक़ी पाकिस्तान जेको बांग्लादेश बणिजी चुको हो, पंहिंजे ई मुल्क जी फ़ौज बंगालियुनि सां वॾा कलूर कया। शेख मुजीबुर रहमान ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाण में ठही कोन सघिया। शेख मुजीबुर रहमान ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे गॾियल हुकूमत ठाहिण खां इनकार कयो ऐं भुट्टे साहिब शेख मुजीब जे 6 नुक़्तनि खे क़बूल न कयो ऐं न वरी अक्सरियत खे हुकूमत करण जो मौक़ो ॾिनो। वफ़ाक़ में अवामी लीग, नेशनल अवामी पार्टी, जमयत उलमा इस्लाम ऐं आज़ाद उम्मीदवारनि जी गॾियल हुकूमत जेका अंदाज़नि 200 मेंबरनि ते मुश्तमिल हुजे हा, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे अपोज़िशन में वेहण न चाहियो। हिकु तरफ़ अवामी लीग जा नुक़्ता हुया, जंहिं करे 1940 वारी करारदाद तहत मुल्क में हुकूमती निज़ाम क़ाइमु थिए हा, जंहिं लाइ 1947 में 5 ई क़ौमनि मुतफ़िक़ थी पाकिस्तान ठाहियो हो। उन ते 1970 में अमल दरामद थिए हा त क़ौमनि सां कयल कमिटमेंट बि पूरी थिए हा ऐं हिकु यूनियन जी हैसियत में पाकिस्तान हिकु मज़बूत ऐं मुस्तहकम मुल्क थिए हा।
पर ॿिए तरफ़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 1970 वारनि चूंडनि जे नतीजे खे क़बूल करण खां इनकार कयो। पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट बि इक़्तिदार शेख मुजीबुर रहमान खे ॾियण लाइ तयारु कोन हुई। उन्हनि बि ईअं सम्झो हो त हिकु दफ़ो इक़्तिदार हथनि मां निकिरी वियो त पोइ पंहिंजी हैसियत वञाए वेंदा। 1947 खां 1970 ताईं कयल लूट खसूट वारो निज़ाम बरक़रार रही न सघंदो। उन करे उन्हनि सियासी तरह ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हिमायत हासिलु कई, जंहिं करे पंजाबी इस्टेब्लिशमेंट खे ताक़त जे ज़ोर ते इक़्तिदार में मुस्तक़िल रहण जो मौक़ो मिली वियो। इस्टेब्लिशमेंट बंगालियुनि खे कुचलण लाइ फ़ौज इस्तेमालु कई, ऐं ही फ़ौज जंहिं लाइ जमहूरी क़ुव्वतनि जो मौक़िफ़ हुयो त ही फ़ौज सिर्फ़ मख़सूस मुफ़ादनि वारी टोली जी लूट खसूट वारे निज़ाम खे बचाइण लाइ आहे, उन्हनि बंगालियुनि खे इंतिहाई बेदर्दी सां ज़ुल्म करे मारियो। फ़ौज खे सिर्फ़ मशरक़ी पाकिस्तान घुरिबो हुयो। उतां जी आवाम जे उन्हनि वटि का अहमियत कोन हुई। जीअं सदर जनरल याहिया ख़ान जे वक़्त में जनरल टिका ख़ान मार्शल एडमिनिस्ट्रेटर ओभर पाकिस्तान ढाका में पहुचण ते बयानु ॾिनो हो त असांखे ज़मीन खपे, माण्हुनि जी असांखे ज़रूरत न आहे। जेकॾहिं बंगालियुनि जी भारत मदद न करे हा त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट अञा वॾो क़त्लेआम करे हा। उहा पाकिस्तान जी बदकिस्मती हुई जो पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण लाइ 1970 में हिकु शानदार मौक़ो वञाए छॾियो। मुल्क जी अक्सरियत 56% खे 32% पंजाब पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर गदार करार ॾिनो ऐं खेनि तबाह ऐं बर्बाद करण वारो कुधो कमु कयो। इस्टेब्लिशमेंट जे उन कुधे ऐं ग़लीज़ कम में ओभर पाकिस्तान में भारत खां आयल बिहारियुनि यानी मुहाजिरनि, जिन खे बंगालियुनि इस्लामी भाईचारे तहत पंहिंजे दिलनि में जायूं ॾिनियूं, उन्हनि 1971 वारी जंग में पंहिंजे भाइरनि ऐं बंगाल जे नमक खाइण बावजूदि बंगालियुनि ख़िलाफ़ अल शम्स ऐं अल बदर बदनाम ज़माना तनज़ीमूं ठाहे फ़ौज सां गॾिजी बंगालियुनि जे कोस में हिसो वरितो। हीअ तारीख़ जे वर्कनि मां चूंड वर्क असां अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिंध जे मज़ाहमती जदोजहद जे अॾोल सिपाही ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानीकार साईं इमदाद अली ओढो जे किताब जल मशल जल मां। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां, ऐं आउं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। किताब सिंध जूं इनकलाबी औरतूं जा वर्क वरायूं था। हीअ किताब नामियारी लेखक आज़ाद काज़ी जो लिखियलु आहे। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में हिन किताब मां पेश करे रहिया आहियूं तारा बाई जो तारुफ़। सिंध मुल्क मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आज़ादी ऐं ग़ुलामी जा ॾींहं पए ॾिठा आहिनि। जॾहिं बि हीउ मुल्क ग़ुलाम थियो आहे तॾहिं हितां जे अवाम हिकु ॾींहुं बि ख़ामोशी सां न गुज़ारियो आहे। हर घड़ी हर पलक आज़ादी जी तलाश में रहिया आहिनि। जंहिं बि वक़्तु खेनि वझ मिलियो आहे तॾहिं आज़ादी जी मूमल माणे पोइ सुख जो साह खयो अथां। ब्राह्मण घराणे जी तबाही खां पोइ सिंध जुदा जुदा घराणनि जी ग़ुलामी हेठि रहंदी आई, जा आख़िरकार गज़नवी घराणे जे हथनि ताईं पहुती। हिन घराणे जी हाकारी हाकिम सुल्तान महमूद गज़नवी 31 साल हुकूमत करण बाद 60 सालनि जी उमिरि में 23 रबीउल अव्वल 421 हिजरी ते वफ़ात कई। तंहिं बाद शहनशाहियत जी तबाही जा आसार शुरू थियण लॻा। आख़िर हुकूमत ऐं बादशाही ते अब्दुल रशीद बिन सुल्तान मसूद बिन सुल्तान महमूद जो वारो आयो। तॾहिं हू ऐश ऐं ख़ुशी जूं मजलिसूं क़ाइमु करे ख़ुशी ऐं अयाशी जे रस्मनि में मशगूल थी हुकूमत जे कारोबार खां गाफ़िल रहियो। अहिड़े वक़्तु ॾूराहिन सरहद जा माण्हू सरकशी शुरू करे फर्मा बरदारी खां निकिरी विया। उन दौर में सिंध मां सूमरन जनतुल सिंध जे साहिब समीन क़ौमनि जो ज़िक्र कयो आहे, जंहिंमां इहो अंदाज़ो थिए थो त उहो हाकिम सिर्फ़ु सूमरन पारां मुक़ररु कयल न हो, पर उनखे हाकिम मुक़ररु करण में ॿियनि ज़ातियुनि जो पिणु हथु हो, जिन खे गॾे शायदि समीन क़ौम चयो वेंदो हो। थरी जी आस पास सूमरे नाले हिकु शख़्स खे हुकूमत जी गादी ते विहारियो, जंहिं पंहिंजी ख़ुदादाद सलाहियतनि सां मुल्क जी पसगरदाई जे फ़सादनि खे साफ़ कयो ऐं हुन साद नाले हिकु ज़िमीदार सां सुलह जूं ॻाल्हियूं करे संस न्याणी निकाह में आंदी, जंहिंमां खेसि भूंगर नाले पुटु थियो। पीउ जी वफ़ात बाद भूंगर हुकूमत ते वेठो, जंहिं 15 वरियनि बाद 1068 ईस्वी में वफ़ात कई।
तंहिं बाद संसद वॾो पुटु दोदो पहिरियों तख़्त ते वेठो। हीअ पंहिंजे वक़्त जो बहादुर ऐं होशियारु हाकिम हो। हुन पंहिंजी हुकूमत जे हदनि खे लाड़ खां वठी नसरपुर ताईं वधायो। संसद बहादुरी जा कारनामा सिंध जे आखाणियुनि में बयानु कयल आहिनि। हिन मज़मून में मरकज़ी किरदारु सूरमी ताराबाई उन बहादुर शख़्स जी धीउ हुई। दोदो बिन भूंगर 24 साल हुकूमत करण खां पोइ सन 485 हिजरी यानी 1092 ईस्वी में वफ़ात करे वियो। दोदे जी वफ़ात वक़्तु संसद पुटु संघार अञा सग़ीर हो, पर रिवाज मुताबिक़ सुमरन पोइ बि पग खेसि ॿधाई, पर हुकूमत जो कारोबार संसद भेण ताराबाई हलाइण लॻी। हिंदुस्तानी तारीख़ जा केतिराई मोरख़ रज़िया सुल्ताना खे पहिरीं ख़ातून हुक्मरान करे लिखंदा आहिनि, पर इहा ॻाल्हि दुरुस्त न आहे। रज़िया सुल्ताना 624 हिजरी 1236 ईस्वी में दहली जे तख़्त ते वेठी, पर ताराबाई उन खां काफ़ी अॻु थी गुज़री आहे। हीअ निहायत होशियार ऐं बहादुर औरत हुई। हुन सियासत जे मैदान में वॾी जुरत ऐं मर्दानगी सां कमु कयो। सुमरा साणस वफ़ादार ऐं संस फरमा बरदार हुआ। उन करे दोदे जी मौत बाद जा मुल्क में शोरश पैदा थी पई, तंहिंखे हू आसानी सां ख़तमु करे सघे। उन वक़्त ताईं दबदबे सां राज कयाईं जेसि ताईं संघार वॾो थियो। अलवहीद सिंध आज़ाद नंबर में सुमरन जे बारे में सिंधी ज़ुबान में शाया थियल हिकु रिसाले जो ज़िक्र कयल आहे, जंहिंजो नालो ॼाणायल कोन्हे। उन रिसाले वारे साहिब सुमरन जे हाकिमनि जी लिस्ट में तयारु कई आहे। तंहिं मुताबिक़ दोदो अवल 466 हिजरी, तारी धीअ दोदो 481 हिजरी, संकार यानी संघार 491 हिजरी। दोदे जी मौत 466 हिजरी खां वठी संघार जे वेहण ताईं 491 जुमिले 25 साल थियनि था, पर उन जे उबतड़ ॿियनि समूरनि तारीख़नि में तारी जो त नालो ई कोन्हे, पर दोदे ऐं संघार बाबति पिणु मुख़्तलिफ़ सन लिखियल आहिनि। जीअं दोदो बिन भूंगर 461 हिजरी, संजर यानी संघार 485 हिजरी। बाद में थियल तहक़ीक़ खे जेकॾहिं नज़र में रखिजे त उन मुताबिक़ दोदे ऐं संघार जे विच में 24 साल थियनि था, पर रिसाले में आयल शुजरे मुताबिक़ दोदे ऐं संघार विच में 25 साल थियनि था ऐं उन्हनि मां 15 साल दोदे हुकूमत कई, बाक़ी 10 साल तारी राज हलायो। तंहिं बाद संघार 491 हिजरी में गादी ते वेठो। सम्झ में ईअं पियो अचे त ॿियनि मूर्खनि तारी जो सन वार ज़िक्र न कयो आहे, पर संघार जे राज जो सन साल बि तॾहिं खां शुमारु कयो आहे जॾहिं खां हू वॾो थी हुकूमत ते वेठो, न त उन वक़्त खां जॾहिं खां भेण तारी संस पारां राज जूं वाॻूं हथु कयूं। उन मां बि उहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त दोदे मौत 466 हिजरी खां पोइ संघार जे गादी ते वेहण ताईं जो जेको अरसो थिए थो, तंहिं में तारी जो राज हो। पोइ पुराणे शुजरे मुताबिक़ 10 साल हुजे या नई लिखत मूजिबि 9 साल थिए। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ताराबाई जो तारफ़, जेको असां अव्हां लाइ चूंड कयो हो नाम्यारे लेखक आज़ाद काज़ी जे किताब सिंध जूं इनकलाबी औरतूं मां। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था नावलेट खाहुड़ी खिजन जा। हीअ नावलेट सॼी ज़िंदगी पोहरितन लाइ जा खोड़ींदड़ अॻवान ॼाम साकी जो लिखियल आहे। हिन नावल जो पहिरियों छापो 1973 धारे छपजी पधिरो थियो हो, जंहिंखां पोइ ॿियो छापो 1985 में छपजी मंज़िर आम ते आयो, जॾहिं त टियों छापो 2018 में शाया थियो आहे। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासूं हिन किताब जी पहिरीं क़िस्त। किताब जी शुरूआत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जो बैत ॾिनल आहे त खाहुड़ी खिजन पसियो पोहरित वेसरा, ॾोथियड़ा ॾूर विया रुञन मंझ रहनि, का मुल्ह आहे तिन मूं पिरियां जी ॻाल्हिड़ी। पहिरें छापे जे पेश लफ़्ज़ में जाम साकी लिखे थो। जेकॾहिं तव्हां कॾहिं ईअं महसूसु कयो आहे त तव्हां वटि चवण लाइ अणखुट ॻाल्हियूं आहिनि, पर मुनासिब लफ़्ज़ न मिलनि, त तव्हां उन वक़्तु शायदि मुंहिंजे ज़हन जी हालत खे बि सम्झी सघो। मूंखे अॼु मालूम थियो आहे त पेश लफ़्ज़ लिखणु रुगो रस्म कोन्हे, पर ओखो ऐं अशद ज़रूरी कमु आहे। जेकॾहिं तव्हां उहो नावलेट पढ़णु वक़्तु महसूसु कयो त दरअसल हीउ हिकु वॾे नावल जो प्लाट आहे, त तव्हां दुरुस्त महसूसु कयो आहे।
जॾहिं आऊं किताब जा 2 बाब लिखी चुको हुअसि त सिंध में फ़िरक़ा वाराना लसानी सिंधी मुहाजर फ़साद शुरू थी विया हुआ। उन वक़्तु माण्हू जेल जी बेवसी जी ज़िंदगी में छा थो महसूसु करे, उन जो को हिसो बि महसूसु कंदो त तव्हांखे सवलाई सां सम्झ में अची वेंदो त उन खां पोइ काफ़ी वक़्त ताईं आऊं न कुझु लिखण जे क़ाबिल हुअसि, न उहो कुझु ऐं एतिरो कुझु लिखी सघियमि जो लिखण थी चाहियमि। मुंहिंजी नज़र में जीअं नावल हिकु दौर जी कहाणी हूंदी आहे, तीअं नावलेट दौर जे हिकु अहम हिसे जी कहाणी हूंदी आहे। जेकॾहिं कंहिंखे इहा शिकायत पैदा थिए त हीअ कहाणी मुकमिल न आहे, त उन लाइ आऊं इहो ई चई सघां थो त दौर जी कहाणी में वाक़े मां वाक़ियो पैदा थींदो रहंदो आहे ऐं लाट मां लाट बरंदी रहंदी आहे। उन करे जीअं आम इश्क मोहबत जी कहाणी ख़तम थी वेंदी आहे, अहिड़ी तरह हिन कहाणी जे ख़ात्मे जो तस्वर ई नथो करे सघिजे। केरु ॼाणे ही कहाणी केसीं हलंदी, शायदि रहंदी दुनिया ताईं। ॿिए छापे जे पेश लफ़्ज़ में कामरेड लिखे थो, शाइरी में इहा सहूलियत आहे त केतिरो बि अॻु कई वई हुजे, उन में मुश्किल सां ई कंहिं तब्दीली जी ज़रूरत महसूसु थींदी। पर नावल या नावलेट जो मामिरो कुझु निरालो आहे। जंहिं दौर जे बारे में लिखियो वेंदो आहे, उहो जेकॾहिं तमामु वेझड़ाई वारो ज़मानो आहे त अहसासु उभरंदो आहे त उहो अञा कुझु देरि सां लिखियो वञे हा, त जेकर किन मामरनि जो मुफ़सल अवतार करे सघिजे हा। मिसाल तौरु खावड़े खिजनि जे पेश लफ़्ज़ में मूं 1972 वारी ॿोली वारनि झगड़नि जो मुख़्तसर हवालो ॾिनो हो। उन वक़्तु उन ॻाल्हि ते फ़ख़्रु महसूसु थियो हो त जून में थींदड़ झगड़नि जो मूं मार्च में अंदाज़ो लॻाए वरितो हो ऐं यारनि दोस्तनि खे ख़त लिखी उन ख़तरे खां आगाह कयो हुउमि। उन्हनि ख़तनि लिखण वक़्तु मार्च 1972 में रुॻो इहो अंदाज़ो लॻायो हुउमि त वाइदे वारनि ज़रई सुधारनि खां बचणु वाइदो हो त हारियुनि खे 1 जुलाई 1972 ताईं ज़मीनूं मिली वेंदियूं ऐं रुपए जी क़ीमत में कमी करे नई बजट सां वधायल महांगाई खां ध्यानु हटाइण लाइ उहे झगड़ा कराया वेंदा। उन खां अॻु जनवरी ऐं फेबरवरी 1970 में पिणु इलेक्शन ते असरअंदाज़ थियण लाइ फ़ौजी हुकूमत ॿोली वारा झेड़ा कराया हुआ। पर पोइ 1977 में इहा सूरतहाल साफ़ थी साम्हूं आई त ॿोली वारा फ़साद कराईंदड़ आलमी तौरु मुल्की इदारा ॿिया हुआ। वक़्त जे नीम हाकिम तनज़ीम पीपल्स पार्टी नीम हाकिम इन करे जो उन वक़्त बि हथियारबंद टोलो हुकूमत में अध खां वधीक भाइवार हो। एतिरी क़दर जो 1972 में मुल्तान जेल में मुंहिंजे ख़तनि खे सिनसर करण लाइ फ़ौजी ऑफिसरनि जो ग्रुप विहारियो वियो हो ऐं जेल अमलदारनि ॾांहुं मरकज़ी वज़ीर इतलात कोसर न्याज़ी ईअं करण लाइ ख़त लिखियो हो। खे त रुॻो दिलबो ॾिनो वियो त उहे फ़साद अव्हां खे ज़रई सुधारण ऐं महांगाई ख़िलाफ़ रद्द अमल खां बचाइण लाइ पिया करायूं, जॾहिं त दरअसल फ़साद कराईंदड़ इदारनि शहरी आबादी जे विचें तबिके जिन लाइ ॿोली अहम मसइलो हूंदी आहे, खे 1977 वारी सूरतहाल में चूंडियल नीम ख़ुदि मुख़्तियार हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण लाइ इस्तेमालु करणु पिए चाहियो। हिकु माण्हू केतिरो बि ज़हीन छो न हुजे, इदारनि जो मुक़ाबिलो करणु हुनजे वस खां ॿाहिरि हूंदो आहे। इदारनि जो मुक़ाबिलो बि इदारा ई करे था सघनि। भुटो शहीद तमामु ज़हीन हो, पर पीपल्स पार्टी मुल्ज़म जमायत कान हुई। उहो हिकु अलॻि मसइलो आहे त उन में मुफ़ाद परस्त नवां तोड़े पुराणा अंदरां या ॿाहिरां मुस्लिम लीगी बि मौजूदु हुआ। सो साईं आलमी इदारनि जो मुक़ाबिलो बि आलमी इदारा ई करे था सघनि ऐं मुल्की बुनियादनि ते मुल्ज़म मुल्की टोले जो मुक़ाबिलो करण लाइ मुल्कगीर तनज़ीम बि खपे। देसी ऐं आलमी दुश्मननि जो इतिहाद आहे त उन सां मुहाॾो अटकाइण लाइ आलमी देसी दोस्तनि जो इतिहाद बि अणटर आहे। कंहिं हद ताईं 1977 वारे अंदेशे खां आगाह थी असां 1975 खां मुहाॾो न पर मुआशिरो मटाइण जी वाई वरजाईंदा रहिया आहियूं। मतिलबु त केतिरनि ई वाक़िअनि खां कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ वधीक साफ़ तरह ॾिसी थो सघिजे। उन खां सवाइ उमिरि ऐं वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु इंसान जी सम्झ ऐं सञाह में इज़ाफ़ो थींदो थो रहे। सो केतिरा ई अदीब ज़हन 15 सालनि खां पोइ बि को किताब वरी लिखणु वेहनि त जेकर उनखे इलाही बहितर बणाइनि। हिकु किताब लिखे 13 साल थिया आहिनि। सो सोचां थो त उहो किताब अॼु लिखां हा त जेकर काफ़ी बहितर बणायां हा। हीअ कचो फिको किताब अॻु बि 2000 कापियूं शाया थियूं हुयूं ऐं हाणे उनजी तलब रुॻो उहो साबित थी करे त मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिन जो सराफ़न अण तोरियो या घायो।
अदब त आख़िर अदब आहे। केतिरियूं ॻाल्हियूं साफ़ चिटियूं नथियूं चई सघजनि। समाजी साइंस में जेके मकान ऐं ज़मान आहिनि, अदब में उहे सूंह ऐं सचाई आहिनि। सो कुझु उन्हनि अदाबनि जो ख़्यालु रखिणो ई पवे थो। बहरहाल, जहिड़ो हाल हबीबां तहिड़ो पेश पिरियां, अज़ल खां अव्हां जो ॼाम साखी। ऐं हाणे शुरूआति कयूं था नावलेट खाहोड़ी खिजनि जी। जॾहिं खां जानू ख़ान साहिब मोहम्मद शफ़ीअ जिन जे बंगले ते नौकर थियो हो, घर में कंहिंखे बि हुन खां का शिकायत कान पैदा थी हुई। हूअ डुकी डुकी हर कमु कंदो हो ऐं हुन कॾहिं बि थक जी शिकायत कान कई हुई। बाज़ार मां सौदो सल्फ वठी ईंदो हो, थांव मलींदो हो ऐं कॾहिं कॾहिं सुबुह जो निढी साइण खे कॉलेज में छॾे ईंदो हो। मंझंदि महल वॾी साइण खे घर आणण लाइ कार काहे वेंदो हो। घर में घणो करे मुल्क जूं सभु मशहूरु अख़बारूं ईंदियूं हुयूं ऐं हूअ को न को मौक़ो कढी घर वारनि खां अखि बचाए कान का अख़बार पढ़ी वठंदो हो। हूं त अख़बार ॾिसण में मिड़ियो ई ख़ैरु हो, पर त बि हुनखे त पंहिंजे तौर ते संभाल खां कमु वठिणो पवंदो हो। मथां केरु इहो सोचे त हुनखे अख़बार में का ख़ासि दिलचस्पी आहे छा, ऐं मथां को अंग्रेज़ी अख़बार ते नज़र विझंदे ॾिसी वठे। हुन हिते त उहो ई ॿुधायो हो त हूअ 2 दर्जा पढ़ियलु आहे। निंढो साहिब त घर में कॾहिं कॾहिं ईंदो हो, न त घणो करे ड्यूटी ते ई रहंदो हो। हू हैदराबाद में इनकम टैक्स ऑफिसर हो। बंगले जे अहाते अंदरि नौकरनि जा क्वार्टर हुआ। हिकु वॾेरो क्वार्टर जंहिंमें हिकु कमरो थोरो आगंद ऐं अलॻि चौदीवारी हुई, उन में रहमान ड्राइवर रहंदो हो। छाकाणि त खेसि 6 ॿार बि हुआ। उन सां लाॻीतो पासे में 2 कोठड़ियूं हुयूं, जिन मां हिक में जानू रहंदो हो, ॿी में फैज़ू माली रहंदो हो ऐं 3 में नूरी रहंदी हुई, जा बुरचाणी हुई। अॻे त हू राति वञी पंहिंजी झूपड़ी में गुज़ारींदी हुई, पर जॾहिं खां संसु पोड़ो पीउ गुज़ारे वियो हो, हू बि हिते ई रही पई हुई। 60 रुपया पघार पेट जी मानी अझो अहिड़ी नौकिरीअ नूरी खे मिलणु मुश्किल हुई, त ख़ान साहिब जिन खे बि एतिरी घटि पघार ते 8 ई पहर घर में रही ख़िदमत करण वारी नौकरियाणी सवलाई सां नथी मिली सघे। नूरी खे संसु ख़ानदान मां खेसि बाक़ी रुॻो चाचो सुझंदो हो, जेको पिण सां उन वक़्तु शहर आयो हो जॾहिं हू 2 भाइर ज़मीन तां बेदख़ल थिया हुआ। हादिसे में पिणस जी जंग भॼण खां पोइ लाचार थी नूरी खे ख़ान साहिब जे बंगले ते कमु करणो पियो हो। चाचस शहर में अची रोज़गार लाइ ॾाढी कोशिशि कई। रोज़गार न मिलियसि त खीसा कढणु शुरू कयाई ऐं गिरफ़्तार थी वियो। ॿाहिरि आयो त 2-3 ॾींहंनि में वरी गिरफ़्तार थी वियो ऐं ईअं ई हुनजो घणो वक़्तु जेल में गुज़रणु लॻो। बंगले अंदरि निढे साहिब अब्दुल वहीद जो कमरो घणो करे बंदी रहंदो हो। ख़ान साहिब जेको रिटायर्ड डिप्टी कलेक्टर हो, सो काफ़ी वक़्तु पंहिंजे कमरे में ई गुज़ारींदो हो। आम तरह शाम जी चांह ते ॿाहिरि छबर ते ईंदो हो, न त बाक़ी अक्सर वक़्तु निमाज़ ऐं वज़ाइफ़ में गुज़ारींदो हो, जीअं घणो करे अक्सर रिटायर्ड सरकारी मुलाज़िम कंदा आहिनि। सुबुह जो अलबत्ता छबर में हवाखोरी लाइ चकर ॾींदो हो। पोइ जॾहिं घर जा सभु भाती डाइनिंग रूम में नेरण लाइ गॾु थींदा हुआ, तॾहिं हू बि सभ खां आख़िर में वञी सहड़ंदो हो। टेबल ते वेहण खां अॻु उहा मख़सूस खंकार कंदो हो, जेका नौकरी वारे वक़्त में इजलास शुरू थियण खां अॻु, जिन में संस मातहत वेठल हुजनि, या ऑफिस में मुलाक़ातिन खे घुराइण वक़्तु कंदो हो। पर हाणे त उहा महिमान अचण वक़्तु ड्राइंग रूम लाइ न त डाइनिंग रूम लाइ मख़सूस रहिजी वई हुई। घर में सही माना में वॾी साइण जी हुकूमत हुई। हूअ ख़ान साहिब जी नौकरी वारे वक़्त में बि घर में हाकिम हुई। साहिब जी पेंशन ते लहण खां पोइ उन हुकूमत में इज़ाफ़ो ई थियो हुअसि। हूअ 40 सालनि जी हुई, जिस्म जी भरियल ऐं रंग जी गोरी, अञा ताईं गले में लॉकेट, हथनि में 2 सुहिणियूं चूड़ियूं, हिकिड़ी मुंडी, हल्को कजल ऐं हल्की गुलाबी लिपस्टिक इस्तेमालु कंदी हुई। संस मुंहं ते मुर्करुगो महिमाननि जो आदर भाव करण वक़्तु ई नज़र ईंदी हुई। घर जे भातियुनि सां बराबरी वारे लहजे में ॻाल्हाईंदी हुई, पर नौकरनि सां ॻाल्हाइण वक़्तु मुंहं में शोर विझी या घटि में घटि निराड़ ते गुंज विझी ॻाल्हाईंदी हुई। निढी साइण शहनाज़ कॉलेज खां मोटण सां ई मानी खाई पंहिंजे कमरे में हली वेंदी हुई। कॾहिं कॾहिं शाम जो शाहिदा जे घर वेंदी हुई, जा संस वाहिद सहेली हुई, न त घणो करे केॾांहुं ॿाहिरि न निकिरंदी हुई। हुन ज़िंदगी जे 18 साल में पेर पातो हो, उन करे अञा ज़माने जे लाहिनि चाढ़ियुनि खे न ॾिठो हुआईं। सो नौकरनि सां संस रवैयो नरम ऐं कुर्बाइतो हूंदो हो। वरी निडाखड़ियुनि अखियुनि, सनड़े जिस्म ऐं गोरे रंग सां जेकॾहिं हुनखे परीर सां तशबीह ॾियणु मुनासिब न थिए लॻो, त बि हू ख़ूबसूरत ज़रूरु हुई।
हू ज़रूरत खां ॿ अखर घटि ॻाल्हाईंदी हुई ऐं सॼो ॾींहुं पढ़ंदी रहंदी हुई। कंहिं महिल कॉलेज जे किताबनि खां फारिग थींदी हुई त को न को रिसालो अख़बार या किताब खणी वेही पढ़ंदी हुई। उहो संसी ज़िद हो, जंहिंजे करे घर में हालनि जूं झंडी ते ठहियल कुर्सियूं, गुलदान ऐं जरकन ऐं लौंगियुनि जा पर्दा लॻल हुआ। हू कॉलेज में BA जे ॿिए साल में पढ़ी रही हुई। घर में बाक़ी त सभु मालिक रहमान ऐं संस घरवारी 6 ॿारनि में काबू या फैज़ू माली हो, जेको छबर ते मशीन हलाईंदे नज़र ईंदो हो या मेंदी जे बूटनि ते कैंची हलाईंदे, न त घणो ॾींहं जो पंहिंजी कोठड़ी में ॿीड़ियुनि जा सूटा हणंदो झुंकारींदो रहंदो ऐं चिनल खट ते पियो हूंदो हो ऐं राति वञी पंहिंजे घर सुम्हंदो हो। उन करे नूरी खे को ॾुख सूर ओरण वारो बि कोन हो। जानू पंहिंजी आदत करे हुन जा ॾुख सूर ॿुधंदो हो ऐं खेसि दम दिलासो ॾींदो हो त नूरी जी ज़िंदगी अॻे खां घणी सुखी ऐं सहजी थी पए। उन सबबु करे जानू खेसि फ़रिश्तो लॻंदो हो। जानू रहमान जे निडरनि ॿारनि खे बि ॾाढो प्यारु कंदो हो। कॾहिं कॾहिं हू पाण बि हुन ते सोचींदो हो त निडरा ॿार खेसि एतिरा प्यारा छो लॻंदा आहिनि। रूपोशी जी ज़िंदगी जे सख़्तियुनि जे विच में गुलनि जहिड़ी निर्माण जे करे, मासूमियत जे करे या मुस्तक़बिल जी अलामत आहिनि उन करे। मुस्तक़बिल जेको यकीनन रोशन आहे। हू कॾहिं कॾहिं फुटपाथनि तां रेड़ी वारनि खां चङा चङा किताब चूंडे वठी ईंदो हो ऐं बचियल वक़्त में पंहिंजी कोठड़ी या छबर जे चौधारी लॻल मेंदी जे बूटनि जी वाड़ जी कुंड में वेही पढ़ंदो हो, जिते बंगले वारे तरफ़ खां ॾाढ़ूं बीठल हुअण करे थोरी घणी ओट बि हुई। हिकु ॾींहुं मंझंदि ताईं कमकार सबबु हुनखे अख़बार पढ़ण जी फ़ुर्सत न मिली। 2-3 मिंट बचसि बि त ओॾी महिल वॾी साइण उते मौजूदु हुई। मंझंदि ताईं अख़बारूं वॾी साइण जे कमरे में अची वेंदियूं हुयूं, छाकाणि त ख़ान साहिब नाश्ते खां फ़ौरन बाद ई अख़बारूं ॾिसी वठंदो हो। उन ॾींहुं वॾी साइण मथे में सूरु हुअण सबबु कमरे मां ई न निकिती। शहनाज़ कॉलेज मां मोटी त अख़बारूं पंहिंजे कमरे में खणी वई। नूरी मानी गरम करण लॻी त शहनाज़ जानू खे पाणी आणण लाइ चयो। जानू बोतल ऐं गिलास खणी कमरे में दाख़िल थियो त नज़र वञी मथां पियल अंग्रेज़ी अख़बार जी सुर्ख़ी ते पियसि होची मन गुज़ारे वियो। हुनजे हथनि मां बोतल ऐं गिलास ॿई किरी पिया। काय जे टुटण जी झणकार ते शहनाज़ छिरक भरियो त हुन जानू जी भुण भुण ॿुधी। उफ़ होची मन, शहनाज़ खे बोतल ऐं गिलास ॿई विसरी विया। तूं अंग्रेज़ी ॼाणी थो? हुन जानू खां पुछो। जी। जानू खां छिरक निकिरी वियो। 2-3 दर्जा ख़ैराती मदरसे में पढ़िया हुअमि, ॾाढो सुठो। पोइ वरी नापास थी पियसि त हुननि कढी छॾियो। पर तो त चयो हो तूं ख़ैर कारनि वटि। जानू घबराइजी शहनाज़ जी ॻाल्हि कटींदे चयो। विच मां 3-4 साल भॼी निकितोसि। चङो ख़ैर छो जो अमां जिन निंड में आहिनि, न त ख़बर अथई हाणे ही शीशी जा टुकड़ा मेड़े ॿाहिरि नाली में उछलाए छॾ ऐं ॿियो पाणी खणी आ। थोरनि ई ॾींहंनि खां पोइ हिकु ॾींहुं शाम जो 4 वॻे धारे जानू मेंदी जे बूटनि में वेही एंटी डोहरिंग किताब पढ़ी रहियो हो त शहनाज़ अची मथांसि बीठी। अॼु हू निंड मां रोज़मर्रा खां थोरो अॻियां उथी हुई ऐं छबर ते पसार करे रही हुई। छा पियो पढ़ी जानू? जानू छिरक भरियो ऐं संस मुंहुं जो पनो लही वियो। आऊं नेडी साइण कल्ह किताब रेड़ी वारे खां 8 आने में वठी आयो हुअसि। मूं सोचियो हिन में सुठियूं सुठियूं तस्वीरूं हूंदियूं, जे उहे न हूंदियूं त बि के सवलियूं ठाहकियूं आखाणियूं हुजूं। एतिरो गौर सां पिए पढ़ी। हुनजे सुवाल में हैरत सां गॾोगॾु थोरी टोक बि हुई। घणो ई ॾिठमि नेडी साइण, पर हिन में त का आखाणी नज़र ई कान थी अचे। मुंहिंजा त 8 आना पाणी में विया। ऐं शहनाज़ खिलंदे खिलंदे वापसि वेई। हू उन ॾींहं खां वठी मुहतात थी वियो। रामान पंहिंजे भाउ जी शादी ते 7 ॾींहंनि जी मोकल ते वियल हो। उन करे अॼुकल्ह जानू रहमान जी जॻह ते बि कमु कंदो हो। शहनाज़ शाम जो सही संभरी ख़रीदो फ़रोख़्त लाइ बाज़ार ॾांहुं वञण लाइ तयारु थी त जानू ई संस लाइ गाॾी काहे आयो। हूं त कॾहिं कॾहिं हू पाण बि ड्राइविंग कंदी हुई, पर उन ॾींहुं खेसि काफ़ी सामान वठिणो हो। उनखे खणी दुकान ते फिरणु हुनखे ख़राबु थिए लॻो, सो जानू खे गॾु खयाई। 6-7 दुकान फिरी हुन कुझु कपिड़ो, पाउडर, काफ़ी किताब ऐं रिसाला वरिता ऐं ही गाॾी ॾांहुं मोटणु लॻा। ही अञा 2-2 विखूं ई अॻिते हलिया हुआ त पुठियां कंहिं आवाज़ु ॾिनो, जानी जानी ओ जानी। जानू छिरक भरे पोइ निहारियो त शमा ईंदे नज़र आयुसि। शहनाज़ बि आवाज़ु ॿुधी बीही रही। जानू वरी हलणु लॻो त शमा तिखो तिखो अची संस कुल्हे ते हथु रखियो। मूंखे सुञाणी बि नथो जानी? हुन चयो। हाउ साइण, छो नथो सुञाणां? ऐं शहनाज़ ॾांहुं मुंहुं फेरींदे चयाईं, तव्हांखां पहिरीं आउं साइण जो नौकर हुअसि। नौकर? शमा हैरान थी चयो। जानू दिली दिलि में खाॼी वियो त इझो थो फाट फाटे
पर मुंहुं पको करे शमा ॾांहुं निहारींदे खेसि अखि भञी चवणु लॻो, उहो त तव्हांजो कुर्ब हो जो नौकर न पर घर जो भाती करे सम्झंदा हुआ, न त होसि त नौकरी। शमा जो पीलाण माइल सफ़ेद चहिरो शर्माइण करे ॻाढ़ो थी वियो। उहो त तुंहिंजो पंहिंजो इख़लाक़ हो जानी। शमा बि ॻाल्हि खे संधो ॾेई हुई। अॼु तकलीफ़ माफ़ करे 2 मिंट किथे वेझो चांहि पियूं। शमा सूरत हाल खे सम्झी शहनाज़ खे आछ कई। हूं त मुंहिंजो घर बि को परे कोन्हे, उते हलो त वॾा भाग सम्झा। शहनाज़ वराणियो, न आदि घर देरि थी वेंदी, पर चङो पासे वारे होटल में था हलूं। हूअ नौकर जे वाक़फ़ियत ते कंहिंजे घर वञण लाइ त तयारु न हुई, पर कुर्बाइती आछ ठुकराए बि न सघी। जॾहिं हूअ होटल जी कैबिन में चांहि पी रहिया हुआ त शहनाज़ जे ज़हन में रखी सुवाल पियो उथियो त आख़िर हिननि जानू खे हेतिरो कुर्ब हूंदे बि छो छॾे ॾिनो। आख़िर हुन खां रहियो न थियो ऐं खणी पुछां, जानू वरंदी सोचे ई सोचे तेसिताईं शमा चयो, अदा कासिम खे नौकरी मिली त सरकारी नौकर बि मिलियसि ऐं हीउ बिना ज़रूरत जे रहण लाइ तयारु न हो, सो नौकरी छॾे हलियो वियो। कासिम साहिब कहिड़ी नौकरी में आहिनि? शहनाज़ पुछो। निंडो साहिब डॉक्टर आहे, जानू जवाबु ॾिनो। 2 मिंटनि जी ख़ामोशी खां पोइ जानू शमा खे मुख़ातिब थी चयो, साइण तव्हांजो घर वेझो कीअं आहे तव्हां त? हू पाण ई माठ थी वियो। शमा थधो साह भरियो ऐं चयो, अदा बि अॼुकल्ह कराची में ई आहे, पर मुंहिंजी शादी थी वई आहे। ऐं हुनजो कंध लॼ विचां लड़ी पियो। कंहिंसां? माफ़ कजो, मुंहिंजो मतिलबु आहे किथे? जानू उतावल आई मां पुछो। शमा जो कंध बदस्तूर हेठि हो ऐं हुन आहिस्ते विराणियो, हिकु पोढ़े सेठ सां, जंहिंखे औलाद कोन्हे ऐं अॻी घरवारी गुज़ारे वई हुअसि। हाणे जानू जो बि कंध हेठि थी वियो। थोरी देरि खां पोइ हू उथी रवाना थिया। वापसी महिल शहनाज़ पुछो, तो उहो सभु अॻे छो कोन ॿुधायो हो? ॻाल्हि ही हुई साइण, जो अवीं हरू भरू ॿुड़तर में पइजी वञो हा। तालाए छो अॻे नौकरी ख़तमु थी। पुराणनि सुराणनि कपिड़नि पातल ग़रीब माण्हू जी ॻाल्हि ते एतबार करियो हाल आहे न। तोखे त ख़बर आहे त आउं इंसान जो जज़्बो रखंदड़ ऐं रहमदिल आहियां। शहनाज़ चयो, हाउ साइण, पर तॾहिं त मूंखे इहा ख़बर कान हुई ऐं उनखां सवाइ नौकरी जो मामिलो त घर जे वॾनि जे वस हो। जानू चयो, चङो ठीकु आहे, पर गाॾी जी रफ़्तार थोरी वधाए, अॻे ई देरि थी वई आहे। जी। जानू वराणियो ऐं एक्सीलेटर ते दॿाउ वधाए छॾियईं। जॾहिं खां जानू लिखी छुपी किताब पढ़णु शुरू कया हुआ, नूरी खे पहिरीं त किताबनि ते ॾाढी चिड़ ईंदी हुई। हुननि मुंहनि में रखियो छा आहे? अक्सर हू नाराज़ थी चवंदी हुई, पर पोइ आहिस्ते आहिस्ते बर्दाश्त करणु शुरू कयाईं। हीअ अॼु छा पियो पढ़ी? 8 पहर जेका थी वांदकाई मिलई, तूं किताबनि में घिड़ियो वञी। नूरी शाम जी चांहि खां फारिग़ थी जानू खे संस कोठड़ी में अची वरितो। हुन में हिकिड़ी ठाहकी आखाणी आहे। सा पियो पढ़ां? जानू चयो, मूंखे बि ॿुधाए। नूरी इश्तियाक मां चयो, उमिरि घणी अथई? अबो मरहूम चवंदो हो 15 साल उमिरि अथई। उनखे केतिरो वक़्तु थियो? जानू वरी पुछो। 2 साल, नूरी वरंदी ॾिनी। पोइ त 17 साल उमिरि अथई, हेॾी सारी थी आई, अञा ॿारनि वांगुरु थी आखाणी ॿुधी। जानू टोक वारी अंदाज़ में चयसि, तुंहिंजी उमिरि घणी आहे? नूरी खांइसि पुछो। 26 साल, पर छो? जानू पुछो। पोइ तूं को ॿार आहीं जो आखाणियूं थो पढ़ीं? जानू लाजवाब थी वियो ऐं चयाईं, जिनड़ी ॻाल्हि हीअ आहे त आखाणी तमामु मज़ेदार आहे, आउं छा करियां? पोइ त मूंखे खणी ॿुधाए। नूरी उत्साह मां जिनड़ी जो लफ़्ज़ नज़रअंदाज़ करे वेई, जंहिं ते हूअ चिड़ंदी हुई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं पोहरितनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अज़ीम अॻवान ॼाम साकी जे नावलेट खाहोड़ी खजनि मां। ऐं हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था जग मशहूर किताब सिंध जूं सल्तनतूं जा। हीअ किताब नामियारे लेखका इलाही सलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी 23वीं क़िस्त। शाह अब्दुल लतीफ़ सां सिंधी हिंदू बि एतिरो ई प्यार कंदा आहिनि जेतिरो सिंधी मुस्लमान कनि था। हर साल सरकार पारां थींदड़ अदबी लतीफ़ कॉन्फ्रेंस में भारत खां बि सिंधी हिंदू ईंदा आहिनि, जिन खे सरकारी तौरु घुरायो वेंदो आहे। उहो मेड़ाको लतीफ़ जे उर्स दौरान थींदो आहे। लतीफ़ पंहिंजी उमिरि जा अटकल 3 साल हिंदू जोगियुनि सां गॾु गुज़ारिया आहिनि।
ऐं उन्हनि जो ज़िक्र हुन पंहिंजी शाइरी में बि कयो आहे। अॼु न उताकनि में तालिब तंवारिन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहं मारिन जे जियो खे जियारिन से लाहौती लॾे विया। अहिड़े क़िस्म जे बैतनि जे बारे में इहो बि चयो वञे थो त उहे शाह इनायत लाइ लिखियलु आहिनि। लतीफ़ जो रिसालो रुॻो ॿिनि अहम मज़हबनि जे विच में राब्ते जो कमु ॾिए थो। उहा आसानी सदियुनि खां गॾु रहण जे करे बि पैदा थी आहे। उहो पुरवकार अंदाज़ हिकु अहिड़े मुल्क में मौजूदु आहे जेको रुॻो हिंदू ऐं मुस्लमान जे फ़र्क़ जे करे आज़ादु थियो आहे। उहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त उन सभ जे बावजूदु हिते मज़हबी रवादारी मौजूदु आहे। सिंध जी मिटी बि ॾाढी ज़रख़ेज़ आहे। उहो उन मिटी जो ई तासीर आहे जो ॿ धार धार इबादतगाहूं रखंदड़ मज़हब पाण में मिली हिकु थी विया। गुज़िरियल 10 सदियुनि दौरान कुझु तज़ाद बि उभरिया ऐं ख़ासि तौरु हज़ारी जे आख़िरी हिसे में हिंदू मत ऐं इस्लाम में कुझु नवां फ़िरका बि पैदा थिया। मुस्लमाननि में पैदा थियल हिकु नए फ़िरके इस्माइली जे किताबनि में ॼाणायल आहे त शिया फ़िरके 9 सदी ईस्वी आउं उॾेरो लाल पहुतसि त सिज लहण वारो हो। बस मां लहण सां ई मूंखे मेले जो हुल ॿुधण में आयो। लाउड स्पीकरनि ते भॼन ॻाइण जो सिलसिलो जारी हो ऐं पांधीड़नि जी अच वञ लॻी पई हुई। उॾेरे लाल वटि मुस्लमाननि जा वॾा ॻोठ ॿधिजी चुका हुआ। कचा कखावा घर मौजूदु हुआ। कंहिं ज़माने में दरिया उतां ई वहंदो हो। उनखां पोइ आउं किले अंदरि दाख़िल थियुसि। 5 फुट थुल्हण दीवारनि वारो उहो किलो मुग़लनि ठहिरायो हो। हिन किले में हिकु मस्जिद हिकु मंदरु ऐं उन दरवेश जी दरगाह हुई जंहिंखे मुस्लमान शेख ताहिर चवनि था ऐं हिंदू उनखे झूले लाल या उॾेरो लाल चवनि था। हर माण्हू जो उहो पुख़्तो अक़ीदो आहे त उहो ज़िंदा पीर आहे। अॼु ज़िंदा पीर जो जनम ॾींहुं हो। हिंदू उनखे ज़िंदा पीर जो आस्थान सम्झनि था ऐं देवता करार ॾियनि था। मुस्लमान जो ख़्यालु आहे त हूअ 952 ईस्वी जो दरवेश आहे। सिजादा नशीन जी दावा आहे त हू बुज़ुर्ग जी औलाद मां आहे। लॻभॻि 700 साल अॻु उहो दरवेश बि सुसुई वांगुरु दरिया में लुढ़ंदो आयो हो ऐं खेसि दरिया मां कढी हिंदू कुटुंब निपायो हो। संसद रूहानी कुवत बालकपिणी में हादसाती तौरु ज़ाहिर थी जॾहिं फ़नी लिहाज़ खां 200 साल अॻु जो वाक़ियो थी सघे थो। दरवेशनि जी चोयारी यानी लाल शहबाज़ कलिंदर ऐं संसद दोस्तनि खेसि दरिया में पाणी ते बाल सां खेॾंदो ॾिठो हो। उन वक़्तु हुननि सम्झी वरितो हो त हीअ बालक करामत जो साहिबु आहे ऐं हिंदूअ कुटुंब में पालना खेसि उन खां महरूम करे सघे थी। तंहिं करे हुननि इहा ज़िमेवारी पाण ते खईं। 4 सदियूं गुज़री वियूं ऐं ज़िंदा पीर जा मौजज़ा उन वक़्तु ॾिसण में आया जॾहिं कटर मज़हबी बादशाह औरंगज़ेब हिंदू बिरादरी ते ज़ुल्म शुरू कयो। उन वक़्तु ज़िंदा पीर सिंध में हिंदू मुस्लिम भाईचारे जी अलामत बणिजी साम्हूं आयो। 1938 में शायदि अलहदगी वारी तहरीक जे करे ब्रिटिश इंडिया में हिंदू मुस्लिम वॻोड़ शुरू थिया ऐं हिते बि मज़हबी फ़साद शुरू थियो हो। मुस्लिम सिजादा नशीन जो चवणु आहे त हिंदुअनि दरगाह ते भूत विहारे छॾियो हो। पोइ हुन मूंखे हिकु दस्तावेज़ ॾेखारियो जेको 1938 जो हो ऐं उन ते बरतानवी सरकार जो मोहरूं लॻियल हुयूं। उन मां ख़बर पवे थी त असल तकरार दरगाह ते ईंदड़ माण्हुनि जे ॾिनल नज़राने तां हुयो ऐं अंग्रेज़नि मुस्लमान जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो हो। मुस्लिम ज़मींदारनि जे दबाव ते दरगाह जे मुस्लमान सजादा नशीन खे उहो नज़रानो खणण जो हक़ मिली वियो हो। उहो बि फ़ैसिलो कयो वियो त हिते हिंदुअनि खे धार रहण इबादत करण ऐं खाधे पीते जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। उन करे ज़िंदा पीर जे खूह भरिसां हिकु धार कॉम्प्लेक्स जी अॾावत थी। उते हिंदू यात्री जेको बि नज़रानो छॾनि था सो हिंदू गादी नशीन हवाले थिए थो। हिन वक़्तु हिकु औरत आहे जंहिंखे माता जे नाले सां सॾियो वञे थो। उन फ़रमान जे करे मुस्लमान जी आमदनी में घटिताई आई आहे। उन्हनि मिड़नी तज़ादनि बावजूदि ज़िंदा पीर जो जनम ॾींहुं 1 तारीख़ ते मल्हायो वञे थो ऐं उनखे धार करण जी कंहिं बि कोशिश न कई। ज़िंदा पीर जे सालियाने मेले जी तारीख़ चेटी चंड मुताबिक़ तय थिए थी ऐं उहा अॼु बि हिंदू ई कनि था। सिजादा नशीन गेस्ट हाउस जो मालिक थी हले या माता खूह जी मालिकाणी बणिजे पर किलो हिंदू ऐं मुस्लिम पांधीड़नि जी मिल्कियत आहे। उनजो विरहाङो नथो थी सघे।
कराची जे हिकु हिंदू वापारी जे ख़र्च सां दरगाह जो संवार सिंगार जो कमु हलंदड़ आहे ऐं जीअं रिवायत आहे त सदाईं पुराणे जी जाइ नई वालारींदा आहिनि, तीअं हिते बि उहो कमु थी रहियो आहे। पाकिस्तान में सदाईं ईअं ई थियो आहे त पुराणियुनि जायुनि खे महफ़ूज़ करण बदिरां उहे डाहे उन्हनि जी जाइ ते नयूं जायूं अॾियूं वेंदियूं आहिनि। हिते डिच विंड मिल्स, चीनी अॾावत जा नमूना ऐं ॿेड़ियूं ऐं मुग़ल तर्ज़ जी मंज़र निगारी बि थियल हुई, जेका शायदि मरमत जोगी न रही ऐं हाणे गुंबज़ जा उहे नक्शो निगार शायदि सलामत न रहनि ऐं उन्हनि जी जाइ चमकदार ऐं शीशे वांगुरु चमकंदड़ टाइल्स वालारे वठे। ऐं जंहिं वक़्तु माण्हुनि जे मेड़ में दरगाह जी ज़ियारत करे रही हुयसि, उन वक़्तु हिकु हिंदू कुटुंबु आयो ऐं पाण सां मुसलमाननि वारो रिवायती साए रंग जो पड़ यानी चादर खणी आयो हो, जेको हुननि सुखा पूरी थियण ते अची दरगाह ते पातो। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त उन पड़ ते क़ुरानी आयतूं बि लिखियल हुयूं। भर वारे कमरे में हिंदू कतार ठाहे मूर्तियुनि जी पूॼा करे रहिया हुआ। उन कमरे जे भर में चइनि मुसलमान शेखनि जूं क़बरूं हुयूं, जिन जे बारे में चयो वञे थो त हुननि पंहिंजे ज़मीन उहो मुक़बरो वॾण लाइ ॾिनी हुई ऐं उहो 10वीं सदी ईस्वी में तइमीर थियो। हिन चौदीवारी जे ॿाहिरि हिकु वणु आहे जंहिंजे टारियुनि में इगड़ियूं ॿधल आहिनि। उहे मुख़्तलिफ़ रंगनि जूं इगड़ियूं आहिनि ऐं आस तौरु हिंदू ऐं मुसलमान ॿधनि था। चयो वञे थो त उहो वणु ज़िंदा पीर जे ॾंदड़ मां फुटी निकितो हो ऐं उन वण जा ॾंदड़ हिंदू ऐं मुसलमान बहितर सिहत लाइ इस्तेमालु कनि था। मूंखे दीवान लिखराज जी दावत ते उन रस्मनि में शिरकत जी बि इजाज़त मिली जेके रुॻो हिंदुअनि लाइ हुयूं। दीवान लखराज औकाफ़ खाते जो मेंबर हो। हूअ तोड़े जो हिंदू हो, पर हू कंहिं बि तौरु चौधारी घुमंदड़ मुसलमाननि खां अलॻि नज़र न थे आयो। हुनजो लिबास, ज़ुबान, घर ऐं कंहिं बि चीज़ मां इहो मालूम न थिए थियो त हू हिंदू आहे। शायदि विरहाङे वारे वक़्त जे ख़ौफ़ हिंदुअनि खे मुसलमाननि वारी रहणी कहणी इख़्तियार करण ते मजबूर कयो हो, या उहो बि मुमकिन आहे त ज़िंदा पीर जी तालीम जो असरु आहे ऐं उनमें मज़हबी विछोटी न आहे। उॾेरो लाल खां उतर तरफ़ इंडस हाईवे ते हिकु डिघे सफ़र खां पोइ सखर में ज़िंदा पीर जी सिंध में ॿी दरगाह नज़र अचे थी। उहा दरिया जे हिकु नंढड़े ॿेड़ ते अॼियल आहे। विच दरिया में उहा दरगाह सूफ़ी बुज़ुर्ग जो आस्थानो आहे। उनजे हिकु तरफ़ सखर ऐं ॿिए तरफ़ रोहड़ी आहे। रुॻो चंद फुटनि जे फ़ासिले ते बखर जो ॿेट आहे। हीअ दरगाह पाणी जे ज़ोर आवरी बावजूदु सलामत आहे ऐं सिंध जी सक़ाफ़त जो आला नमूनो आहे। हिते अंधी बुलहण जे महफ़ूज़ पनाहगाह बि आहे। हिते दरिया जो फाट तमामु सोढ़ो थी वञे थो ऐं दरिया जे ॿिन्ही कपनि ते वॾा चुन जा पथर वारा जबल आहिनि, जेके सखर ऐं रोहड़ी खे ॿोॾ ऐं ॿिनि आफ़तनि खां महफ़ूज़ रखनि था। हिते मुहाणा अञा बि ॿेड़ियुनि में ई रहनि था। सॼो ॾींहुं ज़िंदा पीर ताईं ॿेड़ियुनि जी अच वञ जारी रहे थी। सालियाने उर्स दौरान मूंखे बि सूफ़ी सिलसिले सां तालुक़ जो ख़िताब मिली चुको हो। रोहड़ी वारे पासे वारी दरगाह जे सजादा नशीन जॾहिं मुंहिंजो नालो पढ़ियो त उनखे ज़बरदस्त करार ॾिनाई। हुन अली सीअ खे धार करे अली सीअ पढ़ियो हो ऐं हज़रत अली करमलाह वजहू खे सूफ़ियनि जो सरदार मञियो वञे थो। ख़ुदि मूंखे बि पंहिंजे नाले जो अहिड़ो उचार ऐं मतिलबु पहिरियों भेरो मालूम थियो हो। उहा ॻाल्हि मूं पंहिंजे हिकु दोस्त खे ॿुधाई त हुन चयो, बसि मामिरो हल थी वियो। हाणे थोरी रक़म ख़र्च करे हिकु छुजरो ठहिराए सैद त तूं बणिजी चुकी आहीं ऐं पीरी मुरीदी जो सिलसिलो शुरू करे छॾ। मूंखे गादी नशीन जे पुटु ॿुधायो हो त अञा बि पला ज़िंदा पीर जो दर भेटण लाइ दरिया में उभारा चढ़ी ईंदा आहिनि। पले खे बंगाल में तीनिवालो या हलसा चयो वञे थो। हर सिंधी माण्हू पले जे ज़ाइक़े खां आगाह आहे। सिंधू नदी पले ऐं ॿिए दरियाही मख़लूक जी जन्नत लिखी वेंदी हुई। पलो बि सदियुनि खां सिंधूअ नदी जो सफ़र कंदो हो ऐं मुहाणा पलो पकिड़े वरी पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ ऐं पुराणे ज़माने में त ग़रीब गुरबो बि पियो पलो खाईंदो हो। हिन वक़्तु त ख़ैर पले जो नस्ल ख़तमु थियण ते आहे, छाकाणि त दरिया जे लहवारी वहकिरे में पाणी कोन्हे जेको समुंड में छोड़ थिए त पलो मथे चढ़े। पलो समुंड में खारे मिठे जे संगम ते तमर जे वणनि में आनी ते रींदो आहे ऐं जॾहिं उभारो दरिया में चढ़ंदो आहे त
लॻ कंदो आहे। अहिड़ी तरह पले जो नस्ल वधंदो आहे। समुंड में हाणे रुॻो खारो पाणी आहे। ज़िंदा पीए जे ॾखण में पले जे नस्ल जे ख़ात्मे जी हिकु निशानी बि मौजूदु आहे, जंहिंखे दुनिया सखर बैराज नाले सां सुञाणे थी। हीउ बैराज 1932 ईस्वी में अंग्रेज़नि आबपाशी लाइ तयारु कयो हो। हिन बैराज सां सिंध जी ज़राइत में ज़बरदस्ती इज़ाफ़ो थियो आहे। वॾा डैम ठाहिया विया आहिनि, जिन सां हिकु त अंधी ॿुलण जो नस्ल ख़तमु थी रहियो आहे ऐं ॿियो त पले जे लाइ बि ख़तरा पैदा थी विया आहिनि। अंधी ॿुलण बि हिन दरिया जी पुराणी रहाकू आहे। सदियुनि खां उनजो ज़िक्र मिले थो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 23वीं क़िस्त। हीअ किताब नामेरी लेखका इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। इन ते ई प्रोग्राम कुझु वर्क किताब मां जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस प्रदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।